नाज़रीन, सिंध जे तालीम खाते वधीक स्कूलनि ते आलमन, अदीबन, उस्तादन ऐं मशाहिरनि जा नाला रखी छॾिया आहिनि, जंहिं जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। तालीम खाते सिंध मुख़्तलिफ़ वधीक स्कूलनि ते आलिमन, अदीबन, उस्तादन ऐं मशाहिरनि जा नाला रखी छॾिया आहिनि, जंहिं जो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। तालीम खाते सिंध गवर्नमेंट पायलट हायर सेकेंडरी स्कूल लारकाने जो नालो किशन चंद बेवस, गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल जन्हान मेहराणो जो नालो अब्दुल कादिर जूणे जो, गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल वहदत कॉलोनी हैदराबाद जो नालो कल्याण आडवाणी ऐं गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल ताजपुर जो नालो हैदर अली लगारी जे नाले सां मंसूब कयो आहे। तालीम खाते हैदराबाद जे गवर्नमेंट गर्ल्स लोअर सेकेंडरी मॉडल स्कूल हीराबाद जो नालो दादी लीला, गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल सिंध यूनिवर्सिटी सोसाइटी जामछोरो जो नालो शौकत हुसैन छोरो, गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कंबर जो नालो प्रोफेसर अब्दुल हई चांडियो, गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल वसी मलूक शाह जो नालो इमदाद हुसैनी, गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल सांगड़ जो नालो डॉक्टर मोहम्मद सालेह गोपांग, गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल गरीबाबाद दादूअ जो नालो ताज सहराई ऐं गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल प्यारो ॻोठ दादूअ जो नालो अब्दुरहमान शाह रखियो आहे, जंहिं जो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। उन खां अॻु बि तालीम खाते पारां मिठीअ में सादिक फ़कीर ऐं ॿियनि केतिरनि ई शहरनि में इल्मी, अदबी ऐं मशाहिरनि जा नाला स्कूलनि ते रखिया विया हुआ। सिंधी ॿोलीअ जे बाअख्तियार इदारे स्कूलनि ते आलिमन, अदीबन ऐं उस्तादनि जा नाला रखण वारी सिंध हुकूमत जी शानदार रिवायत जी आजियां कई आहे। सिंधी ॿोलीअ जे बाअख्तियार इदारे जे चेयरमैन इसाक समे जे पंहिंजे बयान में चयो आहे त हू सिंध सरकार जो थोराइतो आहे, जंहिं सिंधी ॿोलीअ जे बाअख्तियार इदारे जे बोर्ड ऑफ गवर्नेंस जे 40 गॾिजाणीअ में कयल मुतालबे खे मान ॾींदे लिखियल खत जी मोट में मुख़्तलिफ़ स्कूलनि ते सिंध जे नामवर अदीबन, आलिमन ऐं रोल मॉडल उस्तादनि जा नाला रखणु शुरू कया आहिनि।